यकीनी तौर ते अचण जो घणो करे सोशल मीडिया ते या असांजे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते या प्रिंट मीडिया में असांजा ज़िम्मेदार फर्द असांजा वज़ीर आला या ॿिया ॿी सॼी धुर सॼी असेंबलियूं वज़ीर क़ौमी असेंबली जा मेंबर सेनेटर पाकिस्तान पीपुल्स पार्टी सां तालुक़ रखनि ख़ुसूसन उहे सिंध जे माण्हुनि खे नाम निहाद रेज़ोल्यूशन ॾियनि था, कूड़ा बयान ॾियनि था। सदर मुमलिकत कूड़ा बयान ॾिए थो ऐं आसरा ॾिए थो, हुकुमनामा कैनाल ठाहिण जा जारी करे थो। वरी उनजी वज़ाहत में कल्ह सचल जी दरबार में 14 कराचीअ में असांजे ज़िम्मेदार हुकुमराननि इहो चयो आहे त बाबा किथे थो ठहे कूड़ा सभु। हाणे सच ही आहे त चोलिस्तान कैनाल जेको सुलेमान की खां शुरू थियो आहे फोर्ट अब्बास ताईं, उहो फोर्ट अब्बास खां मरोट ताईं ऐं पोइ सभई शाखूं ऐं वाटर कोर्सिस ठाहिणा आहिनि। हाणे सिंध जे माण्हुनि सां थो ॻाल्हायां त हिते अचण जो मक़सदु इहो त असां इंसाफ़ ईमानदारी सां पंहिंजे माण्हुनि खे सच ॿुधायूं था ऐं मुस्तक़बिल जा ख़तरनि खां ॿुधायूं था ऐं मीडिया खे चवनि था किथे हिते ज़ाहिर थियो आहे, हिते पियो ठहे, हिन पासे ॾिसो हिते पियो ठहे। कहिड़ी ज़मीन आबाद थींदी आहे उहा हिन पासे ॾिसी सघो था, ॿी कहिड़ी ज़मीन ठहंदी आहे हिन पासे ॾिसी सघो था।